दफ़ा कयां घोट खे बिसे मिलायूं लख दफ़ा कयां घोट खे जो सतावड़े ते वचो अची पेकनि हू पंहिंजी कुंवार खे बिसे मिलायूं लख दफ़ा कयां घोट खे बिसे मिलायूं लख दफ़ा कयां घोट खे जो सतावड़े ते वचो अची पेकनि हू पंहिंजी कुंवार खे बिसे मिलायूं लख दफ़ा कयां घोट खे बिसे मिलायूं लख दफ़ा कयां घोट खे। पर घोट जो ही हाला सत ॾींहनि जी ॻाल्हि पर घोट जो ही हाला दूरीअ जे ख़्याल कजो हू हाल का बेहाला करे नथो सघे परे हू पल बि पंहिंजे प्यार खे करे नथो सघे परे हू पल बि पंहिंजे प्यार खे जो सतावड़े ते वचो अचे पेकनि हू पंहिंजी कुंवार खे बिसे मिलायूं लख दफ़ा कयां घोट खे बिसे मिलायूं लख दफ़ा कयां घोट खे। सोचे तो त सताई ॾींहं या कुंवार सां गॾिजी रहे सोचे तो त सताई ॾींहं या कुंवार सां गॾिजी रहे ऐं या त वरी हर रोज़ हू हुन सां मिलण अचे करे त छा करे भला हू पंहिंजे दिल बेकरार खे करे त छा करे भला हू पंहिंजी दिल बेकरार खे जो सतावड़े ते वचो अचे पेकनि हू पंहिंजी कुंवार खे बिसे मिलायूं लख दफ़ा कयां घोट खे बिसे मिलायूं लख दफ़ा कयां घोट खे। ॾींहनि मथियनि हफ़्तनि मां महीना थियनि ॾींहनि मथियनि हफ़्तनि मां महीना थियनि हिक ॿिए ते साह ॾींदे गुज़री 100 साल वञनि
दफ़ा कयां घोट खे जो सतावड़े ते वतियो अचे पेकने हू पंहिंजी कुंवार खे बिसे मिलायूं लख दफ़ा कयां घोट खे बिसे मिलायूं लख दफ़ा कयां घोट खे